अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असांजे चैनल ते खुशामदीद। जीअं त असांजा काफ़ी व्यूअर्स असांखां पुछंदा रहिया आहिनि त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन कॾहिं अनाउंस थींदी, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन कॾहिं अनाउंस थींदी, त उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां एडमिशन 2025 अनाउंस कई वई आहे, जंहिंमें बैचलर डिग्री प्रोग्राम, BS थर्ड ईयर प्रोग्राम एंड मास्टर डिग्री प्रोग्राम्स में एडमिशन्स अनाउंस कई वयूं आहिनि। बैचलर डिग्री प्रोग्राम इंटरमीडिएट खां पोइ तव्हां अप्लाई करे सघो था। BS थर्ड ईयर में तव्हां जेको आहे सो 14 ईयर ऑफ एजुकेशन तव्हांजी एसोसिएट डिग्री थियल आहे या तव्हांजी जेका बि 14 ईयर ऑफ एजुकेशन आहे त तव्हां डायरेक्टली यूनिवर्सिटी में वञी BS थर्ड ईयर में एडमिशन वठी सघो था। एंड ॿियो जेके मास्टर्स डिग्री प्रोग्राम हलंदा रहिया आहिनि उन्हनि में एडमिशन आहे। एडमिशन जी जेका पॉलिसी रखी वई आहे त उहा जेका एडमिशन टेस्ट आहे बैचलर डिग्री प्रोग्राम जे लाइ हुननि खे मिनिमम 40% रिक्वायर्ड आहे ऐं अगरि केरु LLB में टेस्ट वठणु चाहे थो त हुनजी जेका HEC पारां लेट जी टेस्ट वरिती वेंदी आहे उहा मिनिमम 50% हुनजो रिक्वायर्ड आहे। हाणे ॻाल्हियूं कयूं था त हाणे डिस्कस कयूं था त हिन में कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि। मॉर्निंग एंड इवनिंग में डिग्री प्रोग्राम्स जी एडमिशन आहे त जीअं तव्हां ही ॾिसी रहिया आहियो फैकल्टी ऑफ आर्ट आहे, उनमें जेके बि अची विया बैचलर ऑफ आर्ट्स, टेक्सटाइल, इंग्लिश, लिंग्विस्टिक, लिटरेचर, ही सभु जेको आहे आर्ट जा फैकल्टी ऑफ आर्ट जा सब्जेक्ट आहिनि ऐं इन्हनि में BS थर्ड ईयर जेके तव्हां आफ्टर दी 14 ईयर एजुकेशन में तव्हां वठी सघो था उन जा ही डिग्री प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें BS अरबिक आहे, BS इंग्लिश आहे, लिटरेचर आहे ऐं ईअं काफ़ी कोर्स वारा तव्हां हिनखे पास करे ॾिसी सघो था। उनखे अलावा फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, जंहिंमें BS कॉमर्स आहे, BS बैंकिंग एंड फाइनेंस आहे, BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन आहे ऐं उन सां गॾो गॾु BS थर्ड ईयर में MBA आहे। ईअं फैकल्टी ऑफ एजुकेशन आहे, उन जा डिपार्टमेंट्स आहिनि। फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग आहे, टेक्नोलॉजी आहे, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, उन सां गॾो गॾु BS थर्ड ईयर जा प्रोग्राम आहिनि। फैकल्टी ऑफ इस्लामिक स्टडीज़ आहे, फैकल्टी ऑफ लॉ आहे, फैकल्टी ऑफ नेचुरल साइंस आहे, जंहिंमें डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी आहे, बैचलर ऑफ ईस्टर्न मेडिसिन आहे, BS एंथ्रोपोलॉजी एंड आर्कियोलॉजी, ईअं कोर्स वारा ही डिपार्टमेंट्स आहिनि ऐं उन्हनि जी BS थर्ड ईयर में ही डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें एडमिशन थींदी। फैकल्टी ऑफ फार्मेसी में PharmD आहे, डॉक्टर ऑफ फार्मेसी आहे। फैकल्टी ऑफ सोशल साइंस में BS क्रिमिनोलॉजी, डेवलपमेंट कम्युनिकेशन ऐं इहे ॿिया कोर्स वारा ही डिपार्टमेंट आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। उन्हनि जी BS थर्ड ईयर में ही एडमिशन आहे। सिंध यूनिवर्सिटी मेन कैंपस अल्लामा आहे काज़ी सां गॾु सिंध यूनिवर्सिटी जा जेके बि कैंपसिस आहिनि, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस बदीन आहे, उन जा ही डिग्री प्रोग्राम्स आहिनि, जिन BS कंप्यूटर साइंस आहे, BS कॉमर्स आहे, BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कैंपस जेको दादू आहे उनमें BS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, BS इंग्लिश आहे एंड BBA ऑनर्स आहे। सिंध यूनिवर्सिटी कैंपस छटा आहे, उनमें BS कंप्यूटर साइंस आहे, BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे। नौशर फिरोज कैंपस आहे, उनमें BBA ऑनर्स आहे, BS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे। कैंपसिस खां पोइ जेका इवनिंग डिग्री प्रोग्राम्स आहिनि, फैकल्टी ऑफ आर्ट आहे, फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में BBA आहे, फैकल्टी ऑफ आर्ट में BS इंग्लिश आहे, फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी BS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, BS सॉफ्टवेयर में, फैकल्टी ऑफ नेचुरल साइंस में BS आर्टिफिशियल इंटेलिजेंस, BS कंप्यूटर साइंस, BS MLT आहे, फैकल्टी ऑफ फार्मेसी में PharmD आहे, फैकल्टी ऑफ सोशल साइंस में BS क्रिमिनोलॉजी है, फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में MBA इवनिंग आहे। हाणे मास्टर्स जा डिग्री प्रोग्राम आहिनि। फैकल्टी ऑफ एजुकेशन में B.Ed 2.5 इयर्स आहे, B.Ed 1.5 इयर्स आहे, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एजुकेशन आहे एंड फैकल्टी ऑफ लॉ में LLM आहे। हाणे यूनिवर्सिटी जे शेड्यूल जी ॻाल्हि कजे त हिन में रजिस्ट्रेशन स्टार्ट थी चुकी आहे 24/8/2024 खां। हिन जो लास्ट डेट जेका ऑनलाइन फॉर रजिस्ट्रेशन 17/9/2024 आहे ऐं प्री एंट्री टेस्ट जेके थींदी बैचलर डिग्री प्रोग्राम जी उहा 13/10/2024 हिते फर्स्ट फेज में टेस्ट थींदी ऐं सेकंड फेज 20/10/2024 ते थींदो। LLM डिग्री प्रोग्राम जी जेका टेस्ट आहे उहा 10/11/2024 ते थींदी। हाणे हिन में ही सॼो जेको असां फैकल्टीज़ खे ॾिसी आयासीं, असां शेड्यूल डिस्कस करे हाणे ॾिसूं त हिन में तव्हां अप्लाई कीअं कंदो। अप्लाई करण जा सभिनी खां पहिरियां तव्हांखे रजिस्ट्रेशन करणी पवंदी admission.usin.edu.pk ते वञी करे तव्हां उन खां पोइ तव्हां पंहिंजो चालान डाउनलोड कंदा, जेको 3000 जो चालान हूंदो, उहो चालान तव्हां पे करे कंहिं बि HPL ब्रांच में या ऑनलाइन तव्हां जेको आहे वन बिल जे ज़रिए तव्हां पे करे सघो था। डिजिटल वॉलेट जेको बि वन बिल आहे उन में तव्हां पे करे सघो था। त ही अॼु जे बारे में असां एडवर्टाइज़मेंट में डिस्कस कई आहे। नेक्स्ट वीडियो में असां ऑनलाइन
रजिस्ट्रेशन जे बारे में तव्हां सां डिस्कस कंदासीं त ऑनलाइन रजिस्ट्रेशन कीअं कजे, तव्हां कीअं फॉर्म फिल कंदव, फॉर्म जी वीडियो ठाहींदासीं। ऑलरेडी असां लास्ट ईयर ठाही आहे, तव्हां उन मां बि हेल्प वठी सघो था। सिंध यूनिवर्सिटी एडमिशन हाउ टू फिल ऑनलाइन एडमिशन फॉर्म, जेको असां ऑलरेडी पंहिंजे चैनल हिन सिंधी पॉइंट ते रखी आहे, जंहिंजी लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई सघूं था। ही जीअं तव्हांखे हेल्प मिली वञे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो फॉर्म फिल कीअं करणो आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियो जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।